अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं बाडर शहर खां। कारोबारी शहर बाडर खे तालुके जो दर्जो न मिली सघियो। बाडर जा शहरी केतिरनि ई सालनि खां सरपा एहतजाज बणियल। बाडर बचाव तहरीक जे सॾ ते बाडर शहर खे तालुके जो दर्जो ॾियारण ऐं बुनियादी मसइलनि जे हल लाइ टाउन हॉल हैदर चौक ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बाडर तालुके जी बहालीअ लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कई वई। एहतजाजी मुज़ाहिरे में रवादारी तहरीक सिंध जे DA, क़ौमी अमन कमेटी, PTI, STP, जिस्कम, क़ौमी अवामी तहरीक, कासमा जमायत, दर्जी यूनियन, ओड इत्तेहाद, हुसैनी जमायत, फलपोटा इत्तेहाद, टैक्सी यूनियन, चैम्बर ऑफ कॉमर्स ऐं सिविल सोसाइटी सवे कारकुननि हिकु आवाज़ बणिजी बाडर शहर खे तालुके जो दर्जो ॾियण जो मुतालबो करे छॾियो। उन मौक़े ते अॻुवाणनि पुनल सारियो, गुलज़ार गुल गोपांग, कामरेड मुनवर नूनारी, वहीद कांदड़ो, फिदा हुसैन तुनियो, मीर अली अहमद बिरोही, अब्दुल्ला गफ़ारी, मुस्लिम जानी सारियो, कामरान सारियो, लाला बशीर पठान, सरदार लियाकत कुंबर, इमामदीन कांदड़ो, मीर सिकंदर मुगेरी, अरबेल ओड, नियाज़ हुसैन कसर, हाकिम गोपांग, मीर मुर्तज़ा गोपांग, वकार पठान, असगर बिरोही, हाफ़िज़ महमूद सारियो, कासमी ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे चयो त गुज़िरियल 15 सालनि खां वधीक अरसो थी चुको आहे बाडर वासी बाडर तालुके जी बहालीअ लाइ मुसलसल एहतजाज करे रहिया आहिनि, पर बाडर वासियुनि जी पुरअमन एहतजाज खे नज़रअंदाज़ करे रहिया आहिनि। हिननि चयो त जेसीं ताईं बाडर तालुके जो नोटिफिकेशन जारी न कयो वेंदो, असांजो पुरअमन एहतजाज जारी हूंदो। रिपोर्ट मेहरान चांडियो, अमल न्यूज़, बाडर।